अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार हमारी सिराया आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, असां हिकिड़े सेट ते बीठल आहियूं ऐं असांजो हिकु सीरियल आहे, वेब सीरियल ॾाढ जे नाले सां उते बीठल आहियूं। उनमें असांजो ही गेटअप आहे, कैरेक्टर कयूं था पिया ऐं जेका टीम आहे माशाल्लाह पूरी टीम सीनियर आर्टिस्टनि में आहिनि। उमेद अली कलवर साहब बि आहिनि, जंहिंजा असांजी हिन सीरियल जे जेके डायरेक्टर राइटर आहिनि मोहतरम जनाब उस्ताद गुलाम नबी कलवर साहब, हिन जा जेके डायरेक्टर आहिनि ऐं बक़ाया जेका टीम आहे मां उन्हनि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदो हलंदुसि ऐं तमामु बहितरीनु जेका टीम हिन में कमु करे थी पई। ही पूरी टीम आहे। असांजो ही वॾेरो आहे हिन ड्रामे में अयाज़ अली काज़ी अयाज़ ऐं साईं इशफ़ाक़ अहमद कलवर साहब अदा, सारंग सईद साहब ऐं साईं उस्ताद शाबान फ़कीर शाबान, साईं नज़र हुसैन शाह। असांजा हिन सीरियल जा जेके डायरेक्टर राइटर साईं उस्ताद गुलाम नबी कलवर साहब। साईं कहिड़ा हाल आहिनि? साईं महिरबानी लख एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक माशाल्लाह साईं, तव्हांजो ही मतिलबु कल्ह खां वठी रिकॉर्डिंग हले थी पई। कल्ह बि माशाल्लाह तव्हां खोड़ सारो कमु कयो। अॼु जेको ही सेट आहिनि हिते माशाल्लाह कंहिंजे कंहिंजो सेट आहे हिते साईं? साईं हिते उस्ताद उमेद अली कलवर साहब जा सीन आहिनि, जेको हाकिम ख़ान जो कैरेक्टर करे पियो। हिते मास्टर जो कैरेक्टर आहे, मुंशी आहे, कमदार आहे, बाराम ख़ान वॾेरो आहे, गुलाब आहे ऐं उन खां अलावा मुंहिंजो सीन बि आहे। माशाल्लाह, महिरबानी साईं। ऐं साईं असांजो ही अदो लालो दा शाबाज़ अली कलवर, माशाल्लाह पूरी टीम आहे।
चङी तरह सुञाणींदा आहियो।